कंहिंखे ख़बर न हुई त हुनजी गाॾी कहिड़ी आहे। रात जो 12:30 वॻे डी चौक ज़बरदस्ती ख़ाली कराए पियो। £190 मिलियन रेफरेंस केस की बुधणी ते बुशरा बीबी अॼु अदालत में पेश न थी। गिरफ़्तारी फौरन बरक़रार। एहतसाब अदालत जे जज नासिर जावेद राणा अडियाला जेल में केस की बुधणी कई। जवाबदारनि तरफ़ां अॼु सवालनि नामनि ते जवाब जमा न कराए पिया। अदालत गिरफ़्तारी फौरन ते अमल दरामद लाइ ॿीहर नोटिस जारी करे छॾिया। बुशरा बीबी खे गिरफ़्तार करे ईंदड़ बुधणी ते पेश करण जो हुकुम। केस की बुधणी 9 डिसंबर ताईं मुलतवी। सिंध जे तबनाई वारे वज़ीर नासिर हुसैन शाह जो सदर वज़ीर आज़म के सिंध में गैस की बंदिश जो नोटिस वठण जो मुतालबो। सिंध के ओघरा में नुमाइंदगी ॾियण जी बि घुर। संदसि चवण आहे त सिंध सभ खां वधीक कुदरती गैस पैदा कंदड़ सूबो आहे। गैस की वधीक पैदावार ॾींदड़ सूबे जो अवाम गैस खां महरूम आहे। सियारो शुरू थींदे गैस की लोड शेडिंग शुरू कई वई आहे। गैस न हुअण सबबि स्कूली ॿारड़ा नाश्ते खां बग़ैर स्कूल वञनि था। आर्टिकल 158 तहत गैस की विच खे यकीनी बणाए वञे। सोशल मीडिया ते रियासत मुखालिफ प्रोपोगेंडा में मुलविस वधीक 7 जवाबदारनि खिलाफ केस दाख़िल। सोशल मीडिया ते माण्हुनि खे मछराइण वारा बयान ऐं कूड़ी ॼाण शेयर करण में मुलविस 7 ॼणनि खिलाफ केस दाख़िल कया विया। इख्तियारनि मूजिब जवाबदार व्हाट्सएप ऐं एक्स ज़रिए रियासत मुखालिफ नफ़रत ते ॿधल प्रोपोगेंडा करे रहिया हुआ। मुखालिफ धुर अॻवान उमर अयूब ऐं अॻूणो सूबाई वज़ीर राजा बिशारत ज़मानत ते आज़ाद। दहशतगर्दी चयंत वारी अदालत पीट अॻवाननि उमर अयूब ऐं राजा बिशारत जूं ज़मानत वारियूं दरख़्वास्तूं मंज़ूर करे वरितियूं। उमर अयूब राजा बिशारत समेत पीटीआई जे 5 अॻवाननि खे रावलपिंडी पुलिस गुज़िरियल ॾींहुं अडियाला जेल ॿाहिरां गिरफ़्तार कयो हो। बनराज जे केस में असद केसर जी बुरी ज़मानत में वाद। पीटीआई बानी खिलाफ मुल्क में दाखिल केसनि जो अंक 188 ताईं पहुची पियो। घर वज़ारत जी रिपोर्ट मूजिब पीटीआई बानी खिलाफ पंजाब में 99 केस, केपी में 2, इस्लामाबाद में 76 केस दाखिल आहिनि। एफआईए में पीटीआई बानी खिलाफ 7 केस इंक्वायरियूं इल्तवा आहिनि। नेब में 3 केस इल्तवा में पियल। पीटीआई बानी ते अक्टूबर, नवंबर, डिसंबर जे एहतजाजनि जा केस बि दाखिल आहिनि। पिशावर हाई कोर्ट इंटरनेट सर्विस की सुस्त रफ्तारी ते गृह वज़ारत ऐं इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी वज़ारत का जवाब घुरी वरितो। दरख़्वास्त गुज़ार जे वकील चयो त इंटरनेट सुस्त हुअण सबबि माण्हुनि खे ॾुखियारियूं पेश अची रहियूं आहिनि। माण्हुनि जो कारोबार मुतासिर थी रहियो आहे। जस्टिस वक़ार अहमद सवाल कयो त छा अवाम जो मतिलबु आहे त हुकूमत न मञी रही आहे त इंटरनेट जी रफ़्तार घटि आहे। वकील चयो त एहतजाज वक़्तु वफ़ाक़ी हुकूमत इंटरनेट जी रफ़्तार घटाए छॾींदी आहे ऐं आगाह बि कंदी आहे। एमक्यूएम अहिड़ी ॻाल्हि न करे जंहिंजी हू पाण ज़िम्मेवार आहे। एमक्यूएम वारा हाणे चवनि था त वाटर बोर्ड ऐं केएमसी तबाह थी विया। एमक्यूएम खे कराची जे मसइलनि ते न ॻाल्हाइण घुर्जे। ॿुधाइण जी ज़रूरत नाहे त रोशनियुनि जे शहर खे कंहिं तबाह कयो। K4 मनसूबो देर जो शिकार आहे। पीटीआई बानी K4 मनसूबे जो कमु बंदि करायो। जांच शुरू कई आहे। कराची जा मसइला सभिनी खे गॾिजी हल करणु घुर्जनि। सूबाई वज़ीर सईद गनी जूं मीडिया सां ॻाल्हियूं। दहशतगर्दन का शिकस्त खाईंदड़ हुकूमत खिलाफ विड़ी रहिया आहिनि। केपी में अमन जी सूरतहाल इंतहाई ख़राब आहे। काल गवर्नर केपी आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस घुराई जंहिंमें पीटीआई शिरकत न कई। पीटीआई बानी जे आज़ादी एहतजाज जे गुणनि बदिरां अदालत ज़रिए थियणु घुर्जे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जिल इनाम मेमर जो मीडिया सां ॻाल्हियूं।
चयाई हूं 2015 का केसन के मुंह ॾेई रहिया आहिनि। दुखियल हालतनि में अदालतनि खां नाहियूं भॻा। आसिफ अली सरदारी बिना के रोज़े 12 सेल सज़ा काटी कूड़ा केस कंदड़ अॼु पाण केस भोॻे रहिया आहिनि। पाकिस्तान स्टॉक मार्केट में वधीक हिकु रिकॉर्ड कायम। 100 इंडेक्स 1,09,000 पॉइंट जी अधु पार करे पियो। ट्रेडिंग दौरान पाकिस्तान स्टॉक मार्केट में 1,100 खां वधीक पॉइंट्स में इज़ाफ़ो। 100 इंडेक्स 1,09,380 पॉइंट जी बुलंद तरीन सतह ते पहुची वियो। नार्को टैक्स कंट्रोल ऑपरेशन्स लाइ जदी सामान ख़रीद करण लाइ 4 करोड़ रुपयनि जी मंज़ूरी। चीफ सेक्रेटरी सिंध आसिफ हैदर शाह जी सदारत हेठि एक्साइज़ खाते जो इजलास। चीफ सेक्रेटरी पारां मोटर व्हीकल टैक्स खे टेक्नोलॉजी ज़रिए वधीक सवलो ऐं शफ़ाफ़ बणाइण जी हिदायत। आसिफ हैदर शाह जो चवणु हो त अवामी सहूलियत ऐं शफ़ाफ़ियत लाइ मोटर व्हीकल टैक्स में इंसानी मुदाख़लत घटि कई वञे। अमेरिका में तालीम पढ़ाइण लाइ जाली डिग्री जमा कराईंदड़ प्रियंका देवी समेत 4 जवाबदारनि खे ॾोह साबित थियण ते क़ैद ऐं ॾंड जी सज़ा। जुडिशियल मैजिस्ट्रेट ॾखण कराची जी अदालत प्रियंका देवी खे 6 साल क़ैद ऐं 45,000 रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई। अदालत साॻी केस में शरीक जवाबदारनि मरियम आदिल, ईमान ऐं राशिद खे 2 साल क़ैद ऐं 20,000 रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई। चइनी जवाबदारनि जी ज़मानत रद्द करण बाद खेनि जेल मोकिलण जो हुकुम। सिंध यूनिवर्सिटी के ऑफिसरन के सेनॉरिटी लिस्ट तहत तरक्यू न ॾियण एक्स ऐं ज़िरल कैडर के लिस्ट पधरी न करण खिलाफ तोहिन अदालत की दरख्वास्त से ॿुधणी। सिंध यूनिवर्सिटी के वाइस चांसलर एडवोकेट के नोटिस जारी। 2 जनवरी ते हाई कोर्ट तलब। सिंध हाई कोर्ट 2019 के फैसले में सिंध यूनिवर्सिटी में एक्स कैडर ऐं ज़िरल कैडर में ऑफिसरन के तरक्यू ॾेई मसलो 1 महीने अंदर हल करण जो यूनिवर्सिटी इंतजामिया के हुकुम ॾिनो हो, पर अदालती हुकुम ते अमल नाहे कयो पियो। दरख्वास्त गुज़ार जो मौक़िफ़। शिकारपुर और बख्शापुर में धारदार वाक़ियन में 2 ॼणा क़तल। बख्शापुर भरिसां इंडस हाईवे ते हथियारबंदनि कार ते फायरिंग करे ॾिनी। गोलियूं लॻण सबबि कंदकोट वासी अली रज़ा मंगी क़तल थी पियो। 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। शिकारपुर में नेशनल हाईवे तां नौजवान जो गोलियूं लॻल लाश मिलियो। मक़तूल जी गुलबहार पुट मीर हज़ार जखराणी तो सुञाणप थी।